नाज़रीन हमारे सिरे हायो खबरचार न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा हैदर। मलीर रिपोर्ट सर्वर मेमर जे मुताबिक़ ईएमओ स्कूल जी सालियानी तकरीब दुम्बागोट ते थी गुज़री। तकरीब में सियासी समाजी अगवाननि खलील वाढेलो, मोहम्मद असलम, अकील पालारी, सुलेमान बलोच, ॿारनि जे वालिदेन ऐं वॾे अंग में शागिर्दनि पिणु शिरकत कई। तकरीब में चौथीं क्लास खां 8 दर्जे ताईं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं अहसन कारकर्दगी मुज़ाहिरो कंदड़ उस्तादनि में शील्डूं, सर्टिफिकेट ऐं इनाम तक़सीम कया विया। तकरीब जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट मैनेजर खलील वाढेलो ख़िताब कंदे चयो त ईएमओ स्कूल दुम्बागोट ज्वाइंट एडवेंचर मंसूबो आहे, जंहिं में गवर्नमेंट सिंध, समाजी तंज़ीम हैंड्स ऐं यूएसएड शामिल आहे, जंहिं जो बुनियादी मक़सद मलीर जे बहिराड़नि में मयारी तालीम फराहम करणु आहे। ग़रीबनि जे ॿारनि जी तालीम लाइ असां संजीदा कोशिशूं वठी रहिया आहियूं। नाज़रीन, ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।